पासे फैज़मंद बिंडे खां पिरालो जे कचेवारी इलाइक़े फैज़मंद बिंडो थाणे जे हद में ॻोठ जमालिया वटि नारजा बिरादरी ऐं उडा बिरादरी विच में हलंदड़ खूनी तकरार तां फायरिंग जे नतीजे में उडा बिरादरी जा 3 ॼणा क़तल थी विया आहिनि। मंतास नूरल ऐं नदीम पुट मोहम्मद मिठल क़तल थी विया आहिनि। जॾहिं त इलाइक़े में फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। इलाइक़े वासियूं घरनि ताईं मदू थी विया आहिनि। इलाइक़े में खौफ़ ऐं हिरास बरक़रार लॻो पियो। वॉइस ऑफ पिरालो ब्रेकिंग न्यूज़। पिरालो जे कचेवारी इलाइक़े में फैज़मंद बिंडो थाणे जे हद में ॻोठ जमालिया वटि नारजा बिरादरी ऐं उडा बिरादरी विच में हलंदड़ खूनी तकरार तां फायरिंग थी आहे, जंहिंमें उडा बिरादरी जा 3 ॼणा क़तल थी विया आहिनि। इलाइक़े में खौफ़ ऐं हिरास बरक़रार आहे। फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। इलाइक़े वासी घरनि ताईं महदूद थियनि।